पहिरियां दोस्तों पाकिस्तान में ईअं हूंदो त दिलि जूं जेके बीमारियूं हूंदी या ब्लड प्रेशर जी बीमारी हूंदी या डायबिटीज़ जी बीमारी हूंदी अक्सर उहे मर्दनि में घणी थींदियूं पर हिकिड़ो ट्रेंड हाणे चेंज थी वियो आहे। अॼुकल्ह जूं जेके औरतूं काफ़ी थुलियूं थी वयूं आहिनि, फास्ट फूड जो इस्तेमालु वधी वियो आहे, अनहेल्दी खाधा काफ़ी खाइनि थियूं ऐं उन्हनि जो वेट गेन काफ़ी रहे थो। प्लस में स्मोकिंग जी हिस्ट्री आहे जंहिंसां उन्हनि में बि दिलि जा मसइला अचणु शुरू थी विया आहिनि। प्लस में माइन में हिकिड़ी बीमारी थींदी आहे 2 खां 3% में, उहा ईंदी आहे पॉलीसिस्टिक ओवियन सिंड्रोम, जेका बचेदानी बीमारी हूंदी आहे, हुन में गोड़ियूं वग़ैरह ठहंदियूं आहिनि। हुन सां बि रिस्क फैक्टर जेके तव्हांजी दिली बीमारी जा आहिनि उहे वधी वेंदा आहिनि। या जिन जी फैमिली हिस्ट्री हूंदी आहे, जिन जे अबे खे या माउ खे दिलि जा मसइला रहंदा आहिनि त उन्हनि जी नियाणियुनि में बि अक्सर दिलि जा जेके मसइला आहिनि उन में चांसिस काफ़ी हूंदा आहिनि त उनखे मसइला वग़ैरह रहनि। तंहिं करे मां मशवरो इहो ॾींदुमि सभिनि खे त हेल्दी खाधो वग़ैरह खाइनि, थोरी वॉक वग़ैरह कनि। पहिरियां जेके ॻोठनि जी जेका ज़िंदगी हूंदी हुई उतां औरतूं वग़ैरह कमु कंदियूं त उन में ब्लड प्रेशर डायबिटीज़ या दिलि जा मसइला एतिरा काफ़ी न हूंदा। अॼुकल्ह जेका लाइफ स्टाइल जेका शहरी थी आहे, काफ़ी सेडेंट्री थी वई आहे, हिकु जॻह ते वेठी आहिनि, फास्ट फूड जो एतिरो इस्तेमालु थी वियो आहे। उन खां बहितर आहे तव्हां घर ई मानी वग़ैरह खाओ, वेजिटेबल्स जो काफ़ी इस्तेमालु कयो, फ्रूट्स जो काफ़ी इस्तेमालु कयो। ऐं इन खां अलावा अगरि स्मोकिंग वग़ैरह कयो था उनखे तव्हां छॾे वञो, पोइ बि तव्हांजो ब्लड प्रेशर या डायबिटीज़ काफ़ी रहे थो त तव्हां मेडिसिन वग़ैरह यूज़ करे सघो था। सो थैंक यू।